ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे केस में फ़तवा जो ॾींहुं योम इंसाफ़ तौरु मल्हायो वेंदो। डॉक्टर एजी अंसारी जी प्रेस कॉन्फ्रेंस। ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम सिंध जे प्रेस सेक्रेटरी डॉक्टर एजी अंसारी हिते जामिया मदीनतुल उलूम में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त शहीद डॉक्टर अल्लामा ख़ालिद महमूद सुमरो जे हाई प्रोफाइल केस खे 11 सालनि जे ड्रिघे अरसे खां पोइ आख़िरी मरहले में आहे। हुन चयो त असांजी उमेद आहे त 20 डिसंबर जो ॾींहुं इंसाफ़ जो ॾींहुं साबित थींदो ऐं शहीद जे वारसनि सां गॾोगॾु JUI जा कारकुन बि पुरअज़्म आहिनि त शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे क़ातिलनि खे फाही जे फंदे ते सज़ा ॿुधाई वेंदी। डॉक्टर एजी अंसारी वधीक चयो त शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे केस तां 11 सालनि दौरान वारसनि ऐं कारकुननि जो सब्र ऐं इस्तक़ामत मिसाली आहे। ॾुखिया ऐं ड्रिघे इंतज़ार जे बावजूदि केस जो पोइवारीअ में का बि कमी न कई आहे। हुन उमेद ज़ाहिर कई त अदालती फ़ैसिलो हक़ ऐं इंसाफ़ जे बुनियाद ते थींदो। हुन कारकुननि खे पैगाम ॾींदे अपील कई त हू शहीद क़ाइद जे यादि में ज़िक्र इज़कार तिलावत कलाम पाक ख़तम बुखारी ऐं दुआउनि जो ख़ासि एहतमाम कनि। हुन जो चवणो त शहीदनि जा ख़्वाब ऐं क़ुर्बानियूं असां लाइ मशअले राह आहिनि ऐं असांखे पंहिंजे जिदोजहद में ईमान ऐं इतिहाद सां अॻिते वधणु घुरिजे। इंशाअल्लाह हक़ ऐं इंसाफ़ जी फतेह थींदी। प्रेस कॉन्फ्रेंस जे JUI ज़िले जा ज़िले नायब अमीर अब्दुल कादिर चन्ना, हाजी मोहम्मद अब्बास पंगलानी, अब्दुल्ला अब्बास नूनारी, एडवोकेट अनीसुर रहमान सुमरो, अब्दुल ख़ालिक चन्ना, फज़ल रहमान ऐं महर ऐं ॿिया बि मौजूदु।